मुड़स जे मथां ज़ालुनि जा हक़, ज़ालुनि जे मथां मुड़सनि जा हक़। हर कंहिंखे शरीयत हक़ ॾिना आहिनि। ईअं बि न आहे जो माण्हू घरवारी जी फर्मा बरदारी करे अम्मा जो हक़ खाए, वरी ईअं बि न आहे जो अम्मा जी फर्मा बरदारी में अची करे घरवारी जा हक़ खाए। ईअं बि न आहे, शरीयत हर कंहिंजा हक़ रखिया आहिनि। त अल्लाह तबारक व तआला हिते इरशाद फरमायो वाशिरूहुन्न बिल मारूफ, ऐं पंहिंजी घरवारनि सां सुहिणे तरीक़े सां हलो, पंहिंजी घरवारनि सां सुहिणे तरीक़े सां हलो। तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको तूं खाए तो उहो पंहिंजी घरवारी खे बि खाराए। ईअं न त तूं होटल ते तिका बिका खाए घरवारी ईअं पटालनि ते गुज़ारो करे, त इहो नबी साहिब फरमायो जेको तूं तो खाए उहो पंहिंजी घरवारी खे बि खाराए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो इरशाद फरमायो त जेको तूं खाए तो उहो ई तूं पंहिंजी घरवारी खे ओड़ो खाराए, छो त अल्लाह ताला जेतिरी तोखे ताक़त ॾिनी आहे ओतिरो तूं पंहिंजी घरवारी जे मथां ख़र्च कर। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो अन तुतइमहा इज़ा तइमत, जेको तूं खाए तो उहो घरवारी खे खाराए। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए व तक्सूहा इज़त तसईत, जेको तूं पाए तो उहो घरवारी खे पाराए। जेकॾहिं तूं पाए तो 1000 जो जोड़ो त कम से कम ओतिरी क़ीमत जो घरवारी खे वठी ॾे, त जेको तूं पाए तो ओतिरो घरवारी खे बि पाराए। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वला तज़रिबिल वजह, नबी साईं फरमायो कॾहिं बि कावड़ अची वञे त घरवारी खे मुंहं ते चमाट न हणजांइ। घरवारी खे मुंहुं इज़त वारो हूंदो आहे, इज़त इनखे चमाट न हणी। अतांखे आहे त इहो त बुझो बि न आहे ॾियणो, पर शरीयत चए थी त मुंहुं वॾो अज़मत वारो आहे, हिनखे चमाट न हण। ऐं अहिड़ी तरह सां ईअं करे जो कॾहिं कावड़ थी वञे, ईअं नथो चवां त तव्हां हाणे न वञी करे सोटा खणी बीजी वञो, अहिड़ो मुआमला थी वेंदा आहिनि जॾहिं ॻाल्हि नाज़ुक थी वञे। हे क़ुरान में इहो मसइलो लिखियलु आहे। क़ुरान तो फरमाए जेकॾहिं तव्हां में ॾेती लेती थी वञे, तव्हां प्यार सां हिक ॿिए खे सम्झायो, नथो थिए त बिस्तरा अलॻि कयो, अञा नथो थिए त पोइ मार ॾियो। मार जो मतिलबु छा आहे, उलमा ॿुधायो आहे त जीअं कपिड़ो थींदो आहे न उनखे गोल मोल करे इहो सोटो ठहियो इहो आस त्याज़ जे पुठी हणो, त माना इहो मन सम्झे। बाक़ी ईअं त न जो वॾा वॾा डंडा खणी करे नौज़ बिल्लाह हिन सां मामला ख़तम थी वञनि। इहा औरत इहा तुंहिंजी ग़ुलाम न आहे, इहा अमानत आहे न बि अम्मा जी तो वटि। त बहरहाल त इहा ॻाल्हि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नबी साहिब फरमायो वला तज़रिबिल वजह, मुंहं खे न हण, मुंहं खे चमाट वग़ैरह न हण। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वला तुक़ब्बे, और पंहिंजी घरवारी खे घटि वधि न ॻाल्हाए। माण्हू ईअं थींदा आहिनि न, पाण खे ॾाढो मुड़ुसु सम्झो आहे, पोइ घरवारी खे जेका कार अचे उहा ॾेई ॾींदो आहे, ख़ासि करे त हुनजी अमड़ जी भेण खे न छॾींदो आहे, ऐं हुन जूं अलाए कहिड़ा कहिड़ा माना लफ़्ज़ इस्तेमालु करे वेंदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला तुक़ब्बे, पंहिंजी घरवारी खे घटि वधि न ॻाल्हाए, उनखे घटि वधि न चओ। तुंहिंजो जेको हक़ आहे इहो न आहे जो उनखे तूं घटि वधि ॻाल्हाए, उनखे तूं गारियूं ॾे, इहो कंहिं तोखे हक़ ॾिनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वला तहजुर इल्ला बिल बैत, हाय हाय। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नाराज़गी थी वञे न, पोइ जेकॾहिं पाण में जुदागी थी वञे, हुनजो मुंहुं होॾे आहे हुनजो मुंहुं होॾे आहे, नबी साईं फरमायो इहा जेकॾहिं जुदागी, इहा जेकॾहिं नाराज़ पोइ असांजे फरमायो इहो नाराज़ पोइ घर में हलाइजांइ, ॿाहिरि राज़ी थी रहिजो, ॿाहिरि राज़ी थी रहिजो। मसइलो हाणे सोराण जे घर वई हुनखे छॾण थो वञे, उते तूं राज़ी थी ॾेखाए, तव्हां त दुनिया खे ख़बर पए त जोड़ो ख़ुशि आहे, घर जा मामला में घर में दफ़न करे छॾे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वला तहजुर इल्ला फिल बैत, ऐं जेको आहे त इन सां नाराज़गी ॿिए हंधि न कर, इल्ला फिल बैत, इन सां जुदागी नाराज़गी वारो मामिलो सिर्फ़ु सिर्फ़ु घर में इख्तियार कर, ॿाहिरि इख्तियार न कर। इहो औरत जो हक़ आहे त उनखे माना जेको तूं खाए थो उहो पंहिंजी घरवारी खे खाराए, जेको पीए थो उहो पीआरे, जेको पाए थो उहो हिनखे पाराए। त जेतिरी अल्लाह ताला ताक़त ॾिनी आहे ओतिरो तूं ख़र्च कर। त इहो अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो इरशाद आहे। जीअं हदीस कल्ह पढ़ीसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त घर वारनि जा त हक़ आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं तूं पंहिंजे घर वारनि खे पंहिंजो ख़र्च नथो ॾे, जेकॾहिं ॿियूं नेकियूं हुजनि भली, ॿिया गुनाह न हुजनि, ॿियूं नेकियूं हुजनि, नबी साहिब ॿिया गुनाह हुजनि बि न, जेकॾहिं तूं घर वारनि खे ख़र्च नथो ॾे, इहो जेको ख़यानत थो करे इहो ई तुंहिंजे लाइ जहन्नम में वञण जे लाइ काफ़ी आहे। छो त हो मथां हिकिड़ो वाजिबु आहे, ख़र्च वाजिबु आहे, त हिकिड़ो मजबूर आहे, मजबूर अलॻि शइ आहे, बीमार वग़ैरह आहे, त बहरहाल घर वारनि जा ख़र्च आहिनि, उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियणा आहिनि, ऐं अहिड़ी तरह सां इंसाफ़ उन्हनि जे दरमियान करिणो आहे। हता की जेको आहे त एतिरा त घर वारनि जा हक़ अहादीस में अचनि था जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 11 घर वारियूं, नबी साईं जी ज़िंदगी में 2 घर वारियूं वफ़ात करे वियूं, अम्मा ख़दीजा, अम्मा ज़ैनब बिन्त खुज़ा। त जेको आहे त इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारियूं
ये जिंदगी में वफात करियूं नबी साईं जूं 9 घर वारियूं जिंदगी में हुयूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर घर वारी जो वारी वारी रखंदा आया हर घर वारी सां मुलाकात जो इहो भी घर वारनि जो हक़ अथव याद रखो शरई मसइलो आहे इनमें को शर्माइण जी ॻाल्हि न आहे जेकॾहिं तव्हांखे 2 घर वारियूं आहिनि 4 घर वारियूं आहिनि हर कंहिंखे पंहिंजो वक़्तु ॾियणो आहे इहो शरीअ जो हक़ आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीमारी वारनि ॾियाड़नि में हुया नबी साईं उथण जहिड़ा कोन नमाज़ मुसल्ले ते अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पढ़ाइनि था उन वक़्त भी रसूलुल्लाह पंहिंजी वारी वारी वारे सां निभाईंदा आया याद रखो बीमारनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद में मुसल्ले ते अचण जहिड़ा न आहिनि नबी साईं पंहिंजी वारी वारी वारे वारे ते निभाईंदा आया ऐं नबी साईं जी हिकिड़ी तमन्ना हूंदी हक़ पंहिंजो हर कंहिंखे ॾियणो आहे बाक़ी मोहबत इहा इंसान जे इख्तियार में न आहे इहा फितरत आहे जंहिंसां घणी मोहबत हुजे नबी साईं जी अम्मा आशा सां घणी मोहबत हूंदी हर घर वारी खे संज फरमाईंदा आया ॾियो त ख़बर आशा जो कॾहिं वारो ईंदो आशा जी कॾहिं वारी ईंदी पोइ घर वारी सम्झी वियूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आशा सां ॾाढी प्यारी आहे घर वारनि चयो साईं असां पंहिंजा हक़ पाण माफ़ थियूं कयूं तव्हां सभई हक़ जेको आहे त माफ़ करे तव्हां इजाज़त ॾियो आशा जे घर तव्हां वञी था सघो ऐं नबी साईं अम्मा आशा जे घर आया नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंध मुबारक मुंहुं मुबारक सिर मुबारक अम्मा आशा जी झोली में आहे घर वारी जी झोली में आहे हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दम परवाज़ थी वियो आहे अंदाज़ो हणो घर वारी सां केॾी मोहबत जो हक़ आहे त जेकॾहिं कोई घर वारी सां मोहबत करे थो हिनखे ज़न मुरीदी जो नालो न आहे ॾियणो हा ईअं आहे घर वारी सां मोहबत में एॾो अंधो थी वियो जो अम्मा खे नथो लिखे इहो आहे ज़न मुरीद बाक़ी जेकॾहिं शरीयत जे अंदरि घर वारी सां मोहबत करे थो इहो ज़न मुरीद न इहो रसूलुल्लाह जो पोइ लॻाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात वारो मक़ाम त ॾिसो न साईं जन जी वफ़ात जा आख़िरी लम्हा आहिनि साईं जन जा अम्मा आशा जी झोली आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंद मुबारक आहे हिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी आहे त बहरहाल घर वारनि जा हक़ आहिनि पंहिंजी वारी वारी उन्हनि खे घर वारनि खे ॾियणी आहे ऐं ख़र्च जे हिसाब सां बि घर वारनि जा हक़ आहिनि त जेतिरो तव्हांखे ख़र्चो ॾियणो आहे हर कंहिंखे वारी वारी ख़र्चो ॾियणो आहे हता की हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे बारे में ईंदो आहे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जूं 4 घर वारियूं जंहिं महिल हुयूं हज़रत अली त हूअं त तक़रीबन 9 खनि निकाह कया आया पर शरीयत में हिकु मनो 4 निकाह रखण जी इजाज़त आहे न हिक खे तलाक ॾियो या हिकु वफ़ात करे वञे पोइ वरी ॿी जी इजाज़त हूंदी आहे अम्मा आशा साईं जी ज़िंदगी में हज़रत अली साईं कॾहिं बि ॿी घर वारी न आहे कई जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया जे अंदरि पंहिंजी न्याणी ॾिनी आहे अम्मा फातिमा ख़ातून जन्नत अम्मा फातिमा जी ज़िंदगी में अम्मा फातिमा जी हयाती में हज़रत अली साईं ॿियो निकाह न आहे कयो अम्मा फातिमा जी वफ़ात खां बाद हज़रत अली साईं ॿिया निकाह कया आहिनि उन वक़्त जी ॻाल्हि आहे हज़रत अली साईं खे जॾहिं 4 घर वारियूं हुयूं रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला हर घर वारी ॾे चौथे ॾियारे जे हिसाब सां वक़्तु हुयो ऐं हर घर वारी खे चौथे ॾींहं ते 4 दीनारनि जो गोश्त वठी करे ॾींदा आया मालूम तो थे त घर वारनि खे सुठो कॾहिं खाधो अल्लाह ताक़त ॾे त ॾे हालांकि हज़रत अली साईं मज़दूर हुयो पोइ बि माना घर वारनि ते एॾो कुशादो हथ हूंदो हुयो त बहरहाल हज़रत अली रज़ी अल्लाह ताला पंहिंजी घर वारनि खे एॾा हक़ ॾींदा रसूलुल्लाह जे बारे में तव्हां पढ़ो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर घर वारी जो वक़्तु हूंदो हुयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर घर वारी खे पंहिंजो पूरो हक़ ॾींदा हज़रत मौलाना अशरफ अली थानवी जे बारे में तव्हांखे अर्ज़ु कयो तंहिं ॾींहुं मौलाना अशरफ अली थानवी खे 2 घर वारियूं हुयूं औलाद मौलाना अशरफ अली थानवी खे कोन थी हुई मौलाना अशरफ अली थानवी खे 2 घर वारियूं हुयूं पोइ 2 हिंदाणा आयासीं मौलाना अशरफ अली थानवी चयो त हाणे घर वारनि खे ॾियां पर मौलाना अशरफ अली थानवी फरमायो प्लेटां थाल बि खणी अचो ऐं छुरी बि खणी अचो छा कंदो साईं इन 2 हिंदाणनि खे अधु करे अधु हुन मां ॿिन्ही घर वारनि खे तक़सीम करणो आहे मुरीदनि चयो साईं हिन में कहिड़ी तक़सीम जो को हाणे मसइलो त कोन्हे हिकु हिंदाणो हुन घर वारी खे ॾियो हिकु हिंदाणो हुन घर वारी खे ॾियो मसइलो हल आहे पुट तव्हांखे ख़बर न आहे हिकु हिंदाणो मिठो हूंदो ॿियो घटि मिठो हूंदो त इहो नाहक़ थी वेंदो अधु हुन मां हुनखे ॾियणो आहे अधु हुन मां हुनखे ॾियणो आहे इहो आहे इंसाफ़ अंदाज़ो कयो केॾो असांजे अकाबिर इंसाफ़ खे अपनायो आहे ऐं असां अचूं था त जेका नई शादी कयूं था सॼो हुन घर वारी खे ॾियूं था जेका पोइ घर वारी आहे हुनखे बसि इंसाफ़ शरीयत में हर कंहिंखे हक़ ॾियणो आहे ईअं त न क़ुरान में इहो फतवा लिखियल आहे फतवा मुंहिंजी न आहे फतवा सहाबी जी न आहे फतवा नबी साईं जी न आहे अल्लाह ताला जी फतवा आहे जेकॾहिं तव्हांखे घर वारनि सां इंसाफ़ जी ताक़त न आहे फवाहिदतुन पोइ हिकु ई सही अथव जेकॾहिं तव्हांखे ताक़त आहे 2 घर वारनि जी 2 कयो क़ुरान तो फरमाए जेकॾहिं 3 जी त 3 कयो 4 सां इंसाफ़ जी ताक़त अथव त 4 कयो भली ॻाल्हि आहे नबी साईं जी उम्मत वधंदी पर जे 4 सां इंसाफ़ नथा कयो खणी 2 सां बि नथा कयो त पोइ सही आहे क़ुरान तो फवाहिदतुन पोइ हिकु सां ई निभायो दुख सुख में पोइ हिकु सां ई निभायो त क़ुरान में इहो इरशाद आहे हालांकि हदीस पाक में ईंदो आहे इब्न माजा जी हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
त जेको ॿिनि घर वारनि मां चार त परे जी ॻाल्हि आहे नबी साईं फरमाया जेको ॿिनि घर वारनि मां हिकु घर वारी जो हक़ खाए थो ॿी घर वारी खे हक़ ॾिए थो हिकु घर वारी खे नथो ॾे नबी साईं फरमाया क़यामत जे ॾींहुं अधु पासो हुनजो छलू हूंदुसि ई कोन छो त न हिकु घर वारी जो हक़ खाधो आहे त यादि रखो ॿिन्ही घर वारनि खे पंहिंजो पूरो हर तरीक़े सां पंहिंजो पूरो हक़ ॾियणो आहे त घर वारनि खे हक़ ॾियणा आहिनि ऐं अहिड़ी तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर वारनि जो एॾो लिहाज़ रखंदा हुया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हता के हदीस में ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत खदीजा वफ़ात करे वई न ज़िंदगी में त अम्मा खदीजा सां सही हलिया रसूलुल्लाह पर वफ़ात खां बाद में बि रसूलुल्लाह जो हुन सां वर्ता ॾिसो जो अम्मा खदीजा हिन दुनिया मां पर्दो मटाए वई आहे रसूलुल्लाह कुर्बानी हुनजे नाले जी बि कंदा हुया ऐं उनजो गोश्त अम्मा खदीजा जूं जेके सहेलियूं हूंदियूं उन्हनि ॾे मोकिलींदा हुया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे ॾिसो न कीअं रसूलुल्लाह हक़ अदा कया आहिनि ऐं अहिड़ी तरह सां जेको आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर जो बि कमकार कंदा हुया असां चवंदा आहियूं घरवारी थोरो चांहि में देरि करे त असांजा तारा हले कीअं थी वेंदा आहिनि बाबा सबुर करे हालांकि अम्मा आयशा जी हदीस आहे अम्मा आयशा रावी आहे अम्मा आयशा फरमाती मां पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में अची करे गोश्त पाण बूटी बूटी कंदा हुया घर जो कमु पाण कंदा हुया रसूलुल्लाह हथ वंडाईंदा हुया रसूलुल्लाह बकरिन जो खीर पाण ॾींदा हुया नबी साईं जी जुती मुबारक छिड़ी पवंदी रसूलुल्लाह पाण गंढंदा हुया रसूलुल्लाह घर जो कमकार कराईंदा हुया इहा सही हदीस मौजूद आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि खे कम बि कराईंदा हुया मेन त इहो आहे त मुड़ुस खे ॿाहिरि जा कम करणा आहिनि घर वारी खे घर जा कम करणा आहिनि पर कॾहिं कॾहिं घर वारी ते जेकॾहिं कमु हद खां ॿाहिरि हुजे त मुड़ुस मदद बि कराए इन में ज़रूरी थी कहिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां कोई हलाए थो मिशन थो चाढ़े जेकॾहिं तव्हांखे बाल्टी भरण जहिड़ी ताक़त आहे त बाल्टियूं भरे हुन में विझी ॾियोसि त औरत नाज़िका सॼो कमु त उहो कोन थी करे सघे ईअं त न आहे जो तव्हां खणी करे मानियूं पचायो इहो औरतुनि जो कमु आहे जेको मर्द करे था सघनि उहो त करे सघनि न त घर वारनि खे हथ बि वंडाइजे अम्मा आयशा जी हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि सां इहो कमकार बि घर जो कराईंदा हुया त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो वा नबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुका नबी साईं फरमायो मोमिननि मां कामिल में कामिल उहो मोमिन आहे जंहिंजो अखलाक भलो हुजे अखलाक जंहिंजो भलो हुजे ॻाल्हाइण जंहिंजो भलो हुजे उथण जंहिंजो भलो हुजे छो त अखलाक न आहे गार मथां गारा नबी साईं इहा मुनाफ़िकनि जी निशानी ॿुधाई आहे नबी साईं फरमाया इज़ा ख़ासम फजर नबी साईं फरमाया जॾहिं कंहिंसां जहिड़ो झगड़ो थी पए त पोइ गारनि मथां गारियूं हूंदियूं अथसि मुनाफ़िक जूं नबी साईं फरमाया कामिल मोमिन उहो आहे जंहिंजो अखलाक सुठो हुजे इख़लाक आहे त पोइ सॼो कुझु आहे त इख़लाक सुठा हुजनि उनजा जेको आहे त किरदारु सुठो हुजे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही हदीस आहे नबी साईं फरमाया क़यामत जे ॾींहुं जेॾो अख़लाक में वज़न हूंदो एॾो कंहिं शइ में हूंदो ई कोन इख़लाक में वॾो वज़न हूंदो हर कंहिंजा इख़लाक सुठो हलो वरी नबी साईं फरमाया ख़ियारुकुम लिनिसाइहिम नबी साईं ॿ दफ़ा फरमायो आहे व ख़ियारुकुम लिनिसाइहिम नबी साईं फरमायो तव्हां मां भले में भला मर्द उहे आहिनि जेके पंहिंजी घरवारनि सां सुठा था हलनि भले में भला मर्द उहे आहिनि जेके घर वारनि सां सुठा था हलनि होटल ते वॾी ड्राड़ू थो हणे त मां हेॾो फने खान आहियां घर में अचे त जेको आहे त तूं वरी घरवारी सां हले कहिड़ा ॾाता लथ थो करे हुनजे मथां तुंहिंजो रोब थो हले हालांकि जेको आहे त होटल ते वञी करे चांहियूं बि संगत जूं थो पीए त बहरहाल घरवारी सां सुठो वर्ता कजे अहादीस में हिनजी वॾी तंबीह आहे त घर वारनि खे पंहिंजा पूरा हक़ ॾियणु खपनि त अहिड़ी तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर वारनि खे वॾा हक़ ॾिना आहिनि ऐं हता के एतिरो बि आयो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर वारनि सां ख़ुशि तबई बि कंदा हुया बदक़त ईअं हूंदो आहे जो अचे थो हमरा त घर में हे छा थियो सॼो बाएताल थो हुजे घर में को मसइलो न बाबा तूं घर में आयो आहे त ॾाढो ख़ुशि थी करे अचु हे तुंहिंजो पंहिंजो घर आहे ॿिए जो न हिते तोखे ई हलाइणो आहे ख़ुशी जो माहौल तूं ख़ुशि थींदे त तुंहिंजा घर वारा तुंहिंजा बच्चा ॿार ख़ुशि थींदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायांव इब्न माजा जी हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिसो केॾी घर वारनि सां सुठी जेको आहे त हिकिड़ी जेको आहे त मज़ाक रही चुकी आहे इब्न माजा जी हदीस आहे अम्मा आयशा फरमाए थी हिकु दफ़े गज़वे ते विया रसूलुल्लाह जी आदत हूंदी नबी साईं जी आदत वेंदा हुया उन ज़माने में जेको अमन जो ज़मानो हुयो नबी साईं जो पोइ नबी साईं घर वारनि खे वठी वेंदा हुया पोइ हाणे घणियूं घर वारियूं कंहिंखे नबी साईं पोइ कुणो विझंदा हुया जिथे को मसइलो थी वञे मसल त सभिनि हाणे शक्ति पैदा हिन मां कंहिंखे ॾियूं त उते कुणो विझिजे ईअं न आहे त हाणे कोई मसल त मसइलो कंहिंजो हक़ आहे त हिकु राति हिनजी आहे ॿी राति हुनजी आहे पोइ अचे कुणो न हर कंहिंजो हक़ आहे त उहो हक़ वाज़िब आहे त वाज़िब जॾहिं शकम थी वञे हाणे नव घर वारियूं कंहिंखे वठी नबी साईं पोइ कुणो विझंदा हुया जंहिं घर वारी जो कुणो निकिरे नबी साईं हुनखे वठी वेंदा हुया पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े गज़वे ते वञनि पिया अम्मा आशा बि हुई अम्मा आशा फरमाए थी नबी साईं साथनि खे फरमायो हलो तव्हां अॻिते हलो असां अचूं था
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आशा के जो आशा जी सही आशा जो दिल थी चाहे जो गोए बजाऊं अजो गोए बजाऊं इब्ने माजा जी हदीस आई अम्मा आशा जो सही हाँ अम्मा आशा फरमाए थी त उन वक्त मां सुकलड़ी हुयम उन वक्त मां सनी हुयम उन वक्त अम्मा साइण छो त अज़वाज मुतादात ऐं उम्महातुल मोमिनीन जो एड़ो जिस्म न बयान कजे जैसा मानू जो सजो नक्शो अची वने माना अदब जे लिहाज सां ईअं चइजे जो अम्मा आशा उन वक्त जेको आहे त वज़न घटि हुई अम्मा आशा साइण त अम्मा आशा सां फरमायो त अचो साईं अॼु गोए थी वञे अम्मा आशा फरमाए थी गोए भगाद पर उन गोए में मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को खटे वियमि मां रसूलुल्लाह खां खटे वियमि ॿियो मौक़ो आयो जिहाद में ही हुयासीं नबी से फरमायो हलो हलो अॻिते हलो असां चवंदा नबी से फरमाया आशा जो छा ख्याल आहे अम्मा आशा फरमाए साईं तयार आहे हले गोए थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया गोए थी वञे अम्मा आशा फरमाए थी गोए भगाद पर हिन दफ़े माखां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोए खटे विया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु फरमाया हाज़िही बितिल्का ए आशा हे हुन जो बदिलो थी हे हुन जो बदिलो थी त माना ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾो घर वारनि सां एॾो ख़ुशतबह बि हूंदा हुया एडो खुशतबह भी हुंदा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आशा मूंखे ख़बर आहे त कॾहिं तूं कावड़ में हूंदी आहे कॾहिं तूं जेको आहे त थधी हूंदी आहे अम्मा आशा फरमायो साईं ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आशा जॾहिं तूं कावड़ में हूंदी आहे न पोइ चवंदी आहे मूंखे इब्राहिम जे रब जो कसम आहे जॾहिं तूं थधी हूंदी आहे न पोइ चवंदी आहे मूंखे रब मोहम्मद जो कसम आहे थधी हूंदी आहे न मुंहिंजो नालो खणंदी आहे जॾहिं कावड़ में हूंदी आहे त पोइ अब इब्राहिम जो नालो खणंदी आहे अम्मा आशा फरमाए साईं नालनि जी ॻाल्हि आहे दिलि में तव्हांजी मोहबत हूंदी आहे नालनि जी ॻाल्हि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एॾी घर वारनि सां मोहबत हूंदी हुई त घर वारी सां शरीअ जे दायरे में रही करे घर वारनि सां मोहबत करणु इन में को हर्ज न आहे घर वारनि सां मोहबत कजे ऐं जायज़ तरीक़े सां जेको मोहब्बत जो हक़ आहे उहो घर वारनि सां कयो जेकॾहिं तव्हांखे ख़ूब मोहब्बत करणी आहे उलमा फरमाईंदा घर वारनि सां जेॾी मोहब्बत करणु नुक़सानु आहे कोन छो त इहो गोश्त पकल आहे न तव्हां जेकॾहिं निकाह कोन्हे को निकाह न आहे पोइ जेकॾहिं गैर मुहर्रम औरत सां तव्हां रिश्तो जोड़ियो था इहो सम्झो गुनाह आहे ऐं इहो सम्झो कचे गोश्त जी मिसल आहे कचो गोश्त कुता खाईंदा आहिनि पकल गोश्त इंसान खाईंदा आहिनि त पकल गोश्त खाओ निकाह करे पोइ तव्हां मोहब्बत कयो पोइ घर वारनि सां मोहब्बत कयो जेतिरो तव्हांखे वणे तव्हां मोहब्बत कयो ऐं मोहब्बत करणु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे तव्हां मोहब्बत कयो त बहरहाल इहा घर वारनि सां मोहब्बत करणु इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद दुनिया मता संजय फरमायो दुनिया आरज़ी सामान आहे आरज़ी सामान माना मता चइबो आहे अहिड़ो सामान जंहिंमें थोरो फ़ाइदो वठे पोइ सामान ई ख़तमु थी वञे संजय फरमायो दुनिया आरज़ी सामान आहे पर संजय फरमायो इन आरज़ी सामान ख़ैर मता हल मरतु सालिया संजय फरमायो नेक सालियो घरवारी इहा दुनिया जे आरज़ी सामान भले में भलो सामान आहे नेक साले औरत जेका मुड़ुस खे तहजुद ते उथाए जेका मुड़ुस खे निमाज़ ते उथाए इहे घरवारी यकीन ॼाणियो इहे घरवारियूं भलियूं अथव जेको मुड़ुस निमाज़ नथो पढ़े सुस्त आहे हुनखे ज़ोरी सां उथाए निमाज़ थी पढ़ाए यकीन ॼाणियो तव्हांखे इहा कावड़ ईंदी लेकिन इहा तव्हांजी ख़ैर ख़्वाह आहे हिकिड़ी औरत सुम्ही पई आहे न हुनखे परवाह न तव्हांखे परवाह इहा तव्हांजी दुश्मन आहे जेका तव्हां निमाज़ ऐं दीन जे बारे में उथाए इहा तव्हांजी सॼण आहे त बहरहाल घर वारनि सां मोहब्बत करणु इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे इहे कुझु हक़ हुया हूअं घर वारनि जा ॿिया बि हक़ आहिनि जेके ज़हन ते आया उहे मां अर्ज़ु कया त इन्हनि हक़नि में घर वारनि खे कंहिं बि दाह ते पोइ न छॾिजे पंहिंजा उन्हनि खे हक़ ॾियणु खपनि पोइ तव्हां चाहे चइनि ताईं हलिया वञो हक़ पंहिंजा ॾियो पोइ जेको आहे त तव्हां मोहबत बि कयो घर वारनि सां ईअं न आहे जो दुनिया जे तारनि ज़न मुरीद खां मोहबत छॾे ॾियो मोहबत बि कजे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला शरीअ जे दायरे में रही करे घर वारनि सां मोहबत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए सदा घर वञो ख़ुशि वञो लेकिन सुभाणे वरी औरतुनि जे मथां जेके मुड़ुसनि जा हक़ आहिनि इंशाअल्लाह उहे बयानु कबा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हश्र व क़िना अज़ाबल मीज़ान इग़फिर लना या हन्नार या मन्नान सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।